मौलवी हाफिज कारी पंजी जाए थे पर मिलाद मुस्तफा ऑर्गेनाइजिंग कमेटी जो प्लेटफॉर्म एड़ो आ जेका इज्जत आलिम के मिलंदी उहा इज्जत हाफिज के मिलंदी जेका इज्जत हाफिज के मिलंदी उहा आम मानू के मिलंदी तकरीबन 100 का वधीक ते मानू वेठा आयो को भी ये हथ खणी चवे त मिलाद मुस्तफा ऑर्गेनाइज कमेटी जे तरफा मुजी दिल रुखारी थया मुखे तो कोन तो लगे वधी अल्लाह जाए सुभान अल्लाह। त मुजा दोस्तों हिन रेडियो में शिरकत कयो उम्मीद आ इन जो अजर तवा के मोहम्मद याकूब तुर्क साहब नरीदो मदीने वारो साईं पान दी ही मुबारक महीनो रबीउल अव्वल शरीफ जो आहे हिन महीने जी 12 तारीख असा जो प्यारो पैगंबर अरबी अतहर मदनी मुनव्वर दिल जो दिलबर सोहणो सरवर सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जहान में तशरीफ वठी आयो जिन महबूब जी आमद जे लए इब्राहिम खलील दुआऊं पे घुरियो जिन महबूब जी आमद का अग हजरत मसीह मुबारक पे दियो उन महबूब जी आमद थी त जग जरती पिया जहान रोशन थी गया वेरान पट आबाद थी गया दुनिया जे बुत खानन में जिते पत्थर ऐं काठ जे ठायल मूर्तिन जी पूजा कई वेंदी हुई उन्हनि जायुनि ते अल्लाह जी वहदानियत जा ऐलान थी गया हज़ारे कूड़न महबूदन जी पूजा जे बजाए हिक अल्लाह जे ज़ात जी पूजा सेखारण वारो सोनो हबीब इन जहान में तशरीफ वठी आयो रब जे पाक नाम जा इन नाचीज फकीर कुछ अल्फाज तिलावत कया है उन्हनि अल्फाज जे अंदर रब फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम ए इंसानो बेशक अव्हां वट आयो आहे मौला छा आयो आ बुरहानुम मिर रब्बिकुम अव्हां जे पालनहार वटां दलील व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐं असां अव्हां ॾांहुं चिट्टो नूर नाज़िल कयो वरी चओ सुभान अल्लाह मिलाद बयान कंदुसि इंशाअल्लाह दिलियों हाज़िर करे वियो हिन आयत में अल्लाह ताला पंहिंजी बानन के बल्कि सारी इंसान ज़ात के मुखातिब थींदे फरमायो त इंसानो बेशक मूं रब वटां अवाना दलील आयो आ ऐं असां अवाना चिट्टो नूर नाज़िल कयो आयत में ॿिन ॻाल्हियुनि जो ज़िक्र आहे हिकु बुरहान ॿियो नूर मुबीन बुरहान छाहे अञा कुछ हेॾां होॾां निहारियो था बुरहान छाहे नूर मुबीन छाहे इमाम रागिब अस्फहानी लिखियो आहे त बुरहान चइबो आहे दावा के मज़बूत करण वारो अहिड़ो मज़बूत करण वारो दलील जेको हमेशा सच्चाई ते दलालत रखे बुरहान चइबो आहे अहिड़े कतड़ी दलील खे जंहिंजे अचण सां को बि शक ऐं शुबो न रहे जेको मुखालिफ़नि जे लाइ मुंहुं टोड़ जवाब हुजे जंहिंजो केर बि इनकार न करे सघे इनखे बुरहान चइबो आहे अल्लाह ताला फरमायो व इलाहुकुम इलाहुन वाहिद बेशक अवां जो माबूद अकेलो आहे अवां जो रब अकेलो आहे माण्हू दलील घुरियो त रब्बुल आलमीन पंहिंजी वहदानियत जे बारे में पंहिंजे बानन ना
पंहिंजी कुदरत जो सचो पक्को दलील मोकिलियो। कल चयो त बुरहान मजा मुराद मुअजिज़ा आहे, कल चयो त बुरहान मजा मुराद दीन आहे, कल चयो त बुरहान मजा मुराद कुरान आहे। तफसीर रूहुल मानी, तफसीर रूहुल बयान, तफसीर मज़हबी लिखियो त बुरहान मजा मुराद असां जो सोहणो नबी आहे। वरी बचो सुभान अल्लाह, पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। असां जो महबूब सरापा मोजो बची आयो। रूहुल बयान वारे बुजुर्ग फरमायो, दुनिया में जेके नबी आया रसूल आया माण्हुनि जे आॾो सचाई साबित करण जे लाइ पाण सां गॾु मोजज़ा खणी आया। पर असांजो महबूब त अहिड़ो महबूब आ जंहिंखे रब मुकम्मिल मोजज़ो बनाए मोकिलियो। मक्का मुकरमा में हबीब करीम नबूवत जो ऐलान कयो, माण्हू दलील घुरियो, मोजज़ो तलब कयो नबूवत जो। हबीब करीम फरमायो, फक़द लबिस्तु फीकुम उमरन मिन क़ब्लिही अफ़ला तअक़िलून। जे कुरान ॿुधी हुजे त कुरान ॿुधी दिलि ठरी हुजे त चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो पंहिंजे नबीअ जे ज़रिए त बेशक मूं अवां में उमिरि गुज़ारी आहे, पोइ अवां गौर छो नथा करियो? ए दलील घुरण वारो मूॾा निहारियो, गौर कयो, अवां खे चिट्टो दलील मिली वेंदो। ऐं बेशक मदीने वारा साईं रब जे तरफ़ां चिट्टो दलील बणिजी आया। उन महबूब जो इस्म मोजज़ो आहे, उन महबूब जो जिस्म मोजज़ो आहे, उन महबूब जो ॻाल्हाइण मोजज़ो आहे, उन हबीब जो खाइण मोजज़ो आहे, पीअण मोजज़ो आहे, हलण मोजज़ो आहे, घुमण मोजज़ो आहे, निहारण मोजज़ो आहे, वेहण मोजज़ो आहे, उथण मोजज़ो आहे। महबूब जे मिलाद पाक जा मोजज़ा ॾिसो, महबूब जे नंढपिण जा मोजज़ा ॾिसो। नबूवत जे इज़हार खां अॻु वारी उमिरि पाक जी सीरत किरदार पाण आला इखलाक के बतौरे दलील पेश कयाऊं। अॼु ताईं को संदन किरदार ते इतराज़ करे नथो सघे, बल्कि ईअं थो चवे त मिलब केले आवां किथों सोहणा तेरे नाल दा, दुनिया ते आया कोई तेरी नामिसाल। जितनी जमायत आए तो दाद नथो मिले, ओ दुनिया ते आया कोई तेरी नामिसाल दा। मुख चंद बदर शशानी है, मथे चमके लाट नूरानी है, काली जुल्फ पे अख मस्तानी है, ए सोहणे मेरे निशानी है। मिलब के आवां किथों सोहना तेरे नाल दा, ओ दुनिया ते आया कोई तेरी नामिसाल दा। जेके गाल समझ में अचे थी चवे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इमाम सुयूती खसाइसुल कुबरा में रिवायत आनिन था, जन नूरे मोहम्मदी अम्मा आमिना साइण के अता छो तू साल फतह ऐं खुशहाली वारो साल सजो वियो।
कुरेश इनखा अग मुआशी बदहाली तंगी ऐं नुकर जो शिकार हुया पर महबूब जी विलाकत जी बरकत सां अल्लाह वीरान ज़मीन के आबाद कयो सुफरा सावा थिया उन्हनि मेवा ॾिना कुरेश हर पासे खां ख़ैर ऐं बरकत अचण सबबु खुशहाल थी विया हर को ईअं पियो चवे सुनो अहमद अरबी आयो आगाम मके में आयो तूं खुशियों खूब मना मीलाद मुबारक दई करोड़ा तूं खुशियों खूब मना मीलाद मुबारक दई सुनो अहमद अरबी आयो आगाम मके में जायो तूं माचो मखण विरहा मीलाद मुबारक दई सुभान अल्लाह ओ लगी हूरू हज़ारे आयो जन जी जल के वाधायो ओ लगी हूरू हज़ारे आयो जन अमर के वाधायो रहमत जा रंग लगा मीलाद मुबारक दई रब्बी वाले जय की दुआ मीलाद मुस्तफा कमेटी जा आशिक फोन करे चंदा साईं ईद मुबारक हां ईद मुबारक दई असा आशिकन जे ईद जो महीनो रब्बी वाले शरीफ जो आ रहमत जा रंग लगा मीलाद मुबारक दई ओ कम दर्द छया रब लागे खुश मुझो मुर्शिद दिल पर साईं खुश ही जमाल केड़ा केड़ा कुछ आयो सच बुधाया महबूब जी आमद थी दिया गम लही वेंदा दुख दूर थी वेंदा परेशानी दूर थी वेंदियूं आहिनि छो आमना जो लाल ईंदो अल्लाह जो महबूब ईंदो मिस्कीन जो मददगार ईंदो गरीब जो गमकार ईंदो यतीम जो यार ओ कम दर्द छजा रब लागे खुश ही जमाल पे आगे खुश हर आशिक थे आगे अज मेहर जा मीह उठा अज रहमत जा मीह उठा मीलाद मुबारक दई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल मुझे सोने हबीब जी विलादत जिया रब फरिश्तन के हुक्म करो ए फरिश्तो अज जन्नत जा दर खोले छजो मलाइकन के हुक्म करो ए मलाइको अज आसमान जा दर खोले छजो जहन्नम जे दर बंद ऐं खोलण वारे खे रब फरमायो ए जहन्नम जे दर बंद ऐं खोलण वारा अज जहन्नम जा दर बंद करे छॾ जिहर पीर मुझे हबीब जी विलादत थिया उन ॾींहुं सिज खे अज़ीम रोशनी अता कई वई जिहर साल मुझे हबीब जी विलादत थिया उन साल अल्लाह सारी दुनिया जे सिकायल औरतन के पुत्र अता कया सुभान अल्लाह अम्मा आमिना मुझे नबी जी अम्मा साहिर फरमाए थी जिरमल मुझा हबीब आया ए
एड़ो नूर चमकियो जो ओभर खां ओल ताईं जग चमकी पियो। एक रिवायत में अचे तो अम्मा साईं फरमायो त महबूब जी जॾहिं विलादत थी वेठी मां मक्के में आया पंहिंजे घर में वेठी आया मक्के में वेही मुल्क शाम जा शहर मुल्क शाम जे शहर बुसरा जूं माड़ियूं मां ॾिसां वेठी। पर ॿी रिवायत में आहे अम्मा साईं फरमायो त मुल्क शाम जा महल माड़ियूं बाज़ारियूं मुझे साम्हूं ज़ाहिर ज़हूर थी वियो। बुसरा में हलण वारनि नाचण जूं इचूं मुंहुं ॾिठियो। हे नबी जी अम्मा जी शायदि ॿुधई जेको नबी खे चवंदो आहे नूर नाहे उनखे चओ मुल्ला तोखे पंहिंजो पेट में सूर आहे असांजो नबी नूर आहे। पेट में असांजो नबी नूर हुयो नूर आहे नूर रहंदो। तोखे सूर हुयो सूर आहे क़यामत ताईं सूर रहंदोई। अरे जो सुभान अल्लाह। हे नबी जी अम्मा जी शाहिदी ॿुधई अच त नबी जे चाचे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु जी शाहिदी ॿुधाए। हज़रत अब्बास खिदमत नबवी में अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह व अंत लमा वुलित अशरफतिल अर्द वदाअत बिनूरिकल उफुक। ओ मुझा सोना हबीब जॾहिं तुंहिंजी विलादत थी त ज़मीन चमकी पई चमकी पई रुगे ज़मीन न चमकी पर महबूब तुझे नूर सां आसमान जा किनारा बि रोशन थी विया। नबी जो ॾाॾो हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह अन्हु चवे थो जिन रात मुझे महबूब जी विलादत थी उन रात मां काबे में मौजूद हुयसि। सुबुह जो सुहानी घड़ी मुंह ॾिठो काबे शरीफ मकामे इब्राहिम वारे पासे सजदो करे रहियो काबे जे अंदर जेके भी पुत हुया सब सजदे में गिरी पिया। हेॾे तवज्जो कजा हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमाए थो काबे जे दीवार मां आवाज़ पियो अचे मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आवाज़ पियो अचे त अॼु अख्तियार वारे मोहम्मद मुस्तफ़ा जी विलादत थी आहे। जंहिंजे हथां काफ़िर हलाक थींदा जेको काबे के पुतन खां पाक कंदो हकीकी बादशाह रब्बुल आलमीन जी इबादत जो अमर सुभान अल्लाह। अरे जो सुभान अल्लाह। जॾहिं मुंहिंजा हबीब आया अचण साण सिर सजदे में रखियाऊं। अम्मा साईं फरमाए थी पंहिंजे साॼे हथ जी अशद आंगुर मथे करे महबूब अल्लाह जी वहदानियत जो इक़रार करे रहिया हुया। अचानक हिकु सफ़ेद ककर ज़ाहिर थियो उन ककर मुंहिंजे महबूब खे ढके वरितो। मुंहिंजा महबूब मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं ग़ाइब थी विया। हिकु आवाज़ ॾींदड़ आवाज़ ॾिनो मूं ॿुधो। अम्मा साईं फरमाए थी त आवाज़ ॾींदड़ आवाज़ ॾिनो त महबूब खे मशरिक़नि जा सेर करायो महबूब खे मग़रिबनि जा सेर करायो महबूब खे समुंडनि जा सेर करायो। तव्हां त मख़लूक मुंहिंजे महबूब जी सूरत सिफ़त ऐं नाले खां आगाह थिए। सच ॿुधायो अहिड़े महबूब जो मीलाद मल्हाइजे कि न? जेके मीलाद खां रोकनि इहे तुंहिंजा सजण या दुश्मन? दुश्मन। इहे तुंहिंजा सजण न दुश्मन? दुश्मन। और उहे मीलाद मुस्तफ़ा कमेटी जा कारकुन मीलाद कंदा आहिनि तव्हां ॿिया जेके वेठल आहियो उहे बि कंदा। इंशाअल्लाह त कर इंशाअल्लाह त कर
रोकण वारा प्या रोकन, टोकण वारा प्या टोकन। बस कीअं बि करे मीलाद असांखे करणो आहे। बस की जेके शाइर वणे ऐं जेका इन जी ॿी लाइन आहे उहा मां पढ़ंदुसि, इहा उन्हनि खे जवाब चले आहे जेको तव्हांखे चवे न मीलाद छो था मल्हायो, उनखे चवणो आहे बस कीअं बि करे मीलाद असांखे करणो। जेके वणे उहो हथु खणे। बस कीअं बि करे मीलाद असांखे करणो। बस कीअं बि करे मीलाद असांखे करणो। न मुल्ला जी फतवा मुल्ला के जो त फतवा जेका या लिखी तई मीलाद करण के बिदत या भोई पीछे त कब्सी लही वई। असांखे कीअं बि करे मीलाद असांखे करणो आ। न मुल्ला जी फतवा का असांखे भिजणो आ। बस कीअं बि करे मीलाद असांखे सुभान अल्लाह। सरकार जी आमद वारा ही आशिक़ान दा नारा। सरकार जी आमद वारा ही आशिक़ान दा नारा। ओ करमी नजम, ओ करमी नजम, ओ करमी नजम इन दर ते बस ई मरणो आ। बस कीअं बि करे अशार जेके मूं पढ़िया कसम खणा थो ख़ुदा जो जॾहिं साईं रेडीअ खां उते नात पढ़ी तव्हां वापसी पिया अचो। फुलनि जे शहर में जलसो हुयो, चयनि साईं हिकिड़ो सुन्नियुनि जो मदरसो आहे, 9 मदरसा मौलाना डीज़ल जी जमायत जा अथव। मौलाना डीज़ल जी जमायत जा अथव जेके चवनि था मीलाद बिदअत आहे, मीलाद जा झंडा खण बिदअत आहे। मूं फेसबुक ते तस्वीर ॾिठी, टिमार बिल्डिंग हुई उन ते 300 झंडा लॻल हुया इन्हनि डीज़ल वारनि जा। धरणा कढण पैसनि जे लाइ, कुर्सीअ जे लाइ धरणो कढण जाइज़ आहे, झंडा खणण जाइज़ आहिनि, जुलूस कढण जाइज़ आहिनि। जॾहिं मीलाद जे लाइ आशिक़ झंडा हणंदा आहिनि, जुलूस कढंदा आहिनि, उते तोखे मिर्च लॻंदा आहिनि, पर आशिक़ हर तरफ़ चवंदा बस कीअं बि करे मीलाद असांखे। वरी छा चवंदा बिदअत आहे, बिदअत आहे मीलाद करण। बिदअत जी लुग़वी माना आहे नई शइ आणणु, दीन में नई शइ आणणु। पोइ चईंसि तो मुल्ला जेकॾहिं मीलाद खे बिदअत तो चई, तुंहिंजो वजूद बिदअत आहे, तूं पाण बिदअत आहीं। तुंहिंजा मदरसा जेके बीमार बिल्डिंगूं ठाहीं थो, हुज़ूर जे दौर में अहिड़ा मदरसा न हुया, इहे मदरसा तुंहिंजा बिदअत आहिनि। जेके मदरसे में चंदे जूं पंहिंजे पेट जेतिरियूं पेतियूं अचूं अथई, इहे चंदो वठणु इहो बिदअत आहे। ओ मुल्ला जे मीलाद खे बिदअत थो चई त काटन जा कपिड़ा जेके पाईं थो, फैक्ट्रियुनि जा तयार थियल इहे कपिड़ा तुंहिंजा बिदअत आहिनि। जेके तूं घरनि में कालीननि ते वेही थो, इहे कालीन ते वेहण बिदअत आहे। हुज़ूर कालीननि ते न वेठा हुया। जे मीलाद खे चई थो त बिदअत आहे, त जे मीलाद खे चई थो बिदअत आहे, त हुज़ूर त लाठीअ जी सवारी कई हुई। तूं हिननि कारुनि ते गाॾियुनि ते छो थो घुमी? जेकॾहिं मीलाद खे बिदअत थो चई त हुज़ूर सादगी पसंदि कई हुई, तूं बि सादगी पसंदि कर। जहाज़नि में छो थो घुमी? जेकॾहिं मीलाद खे चई थो बिदअत आहे, शिरक आहे, त मौलाना डीज़ल जे जलसे में वञण जे लाइ तो कहिड़ी हदीस कोन्हे लधी आहे, कहिड़ी आयत आहे? मूंखे ॿुधायो कहिड़ी आयत आहे त मौलाना डीज़ल जे धरणे में वञण जाइज़ आहे? हदीस कहिड़ी आहे जेका चवे थी त मौलाना जे जलसे में झंडा खणण जाइज़ आहिनि, मीलाद जे जुलूस में झंडा खणण नाजाइज़ आहिनि? ओ मुल्ला तुंहिंजी फतवा खां असांजा न टिकंदासीं, सरकार जो मीलाद कंदासीं। सुभान अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब अल्लाह। इश्क वारा ईमान वारनि जे
इहो ॾिहाड़ो त ईद खां बि वधीक ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे। इन ॾींहं तां हज़ार ईदूं बि क़ुर्बान करे छॾजनि, भला इन ॾींहं खां वधीक ॿियो को ॾिहाड़ो थी सघे थो छा? ॿुधायो। को चवे त ईद उल फितर जो ॾींहुं भलो आहे, को चवे ईद उल अज़हा जो ॾींहुं भलो आहे। न न, इहो ॾिहाड़ो ईद उल मिलाद जो ॾिहाड़ो आहे। इन ॾींहं खे ईद सॾण चवनि था बिदअत आहे। उन्हनि खे जवाब ॾींदे हज़रत सैयद मोहम्मद बिन इल्वी फरमायो त बेशक असांजे सोने सरदार मदनी ताजदार जी विलादत जो ॾींहुं ईद न आहे, न कि असां उनखे ईद समझूं था। गुलामन अर्ज़ कयो साईं भला छा आहे जेकर ईद बि न आहे असां ईद बि नथा समझूं? साईं फरमायो त इहो ॾिहाड़ो त ईद खां बि वधीक इज़त वारो आहे। इहो ॾिहाड़ो त ईद खां बि वधीक बरकत वारो आहे, शान वारो आहे, मकाम वारो आहे। गुलामन अर्ज़ कयो साईं छो? जे पुट इन जे करे जो ईद उल फितर वारो ॾींहुं रमज़ान ऐं क़ुरान जे सबब शान वारो बणियो, ईद उल अज़हा वारो ॾींहुं हज ऐं क़ुर्बानी जे सबब शान वारो बणियो, पर मिलाद वारो ॾींहुं त साहिब क़ुरान जे सबब शान वारो। जे महबूब न जनहा न ईद उल फितर मिले हा, न ईद उल अज़हा मिले हा, न रमज़ान मिले हा, न क़ुरान मिले हा, न दीन मिले हा, न ईमान मिले हा, त पोइ ईद अगर ख़ुशीअ जो नालो आहे हिक मोमिन जे लाइ, आशिक जे लाइ, हिक मुस्लमान जे लाइ सभ खां वधीक ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आमद मुस्तफ़ा आहे। छो त इन ॾिहाड़े ते मोमिन ख़ुशि थींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त अम्मा आमिना जे घर में सरदार अची वियो आहे, सभ दिल सां दुरूद पढ़ो, दिलदार अची वियो आहे। मुंहिंजा मुर्शिद करे तुंहिंजे शाइरी रब्बे हबली उम्मती जी इंदे साण खुरिया ई दुआ, मिस्कीन ग़रीबन जो ग़मख़्वार अची वियो आहे। बारी रबीउल अव्वल जी ऐं सूमर जी रात सुठी है, जग सारे जो सैयद सरदार अची वियो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि इहो ॾिहाड़ो ईमान वारनि जे लाइ ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे, पर इब्लीस ऐं उनजे टोले वारनि खे इहो ॾींहुं ॾाढो ॾुखियो लॻंदो अथव, ॾाढो। हाफ़िज़ इब्न कसीर अल बिदाया व निहाया जे जुल्द नंबर 2 सुफ़ो नंबर 222 ते लिखियो त शैतान पलीत 4 भेरा रंग करे रुनो हुयो। घणा भेरा? 4 भेरा इब्लीस शैतान रड़ियूं करे रुनो हुयो। हिकु उन वक़्तु जॾहिं अल्लाह उन ते लानत विधी, ॿियो उन वक़्तु जॾहिं अल्लाह उनखे आसमाननि मां तड़े कढियो, टियों उन वक़्तु जॾहिं मुंहिंजे महबूब जी विलादत थी त शैतान रड़ियूं करे रुनो, मोमिन ख़ुशि थिया। ऐं चोथों उन वक़्तु जॾहिं सूरे फातिह नाज़िल थी त शैतान रड़ियूं करे रुनो। साबित थियो त निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदे रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। हजरत
अम्मा आयशा तुल हुमैरा सैयदा अम्मा आयशा जेका सिद्दीक़ अकबर जी न्याणी आ असा मोमिनन जी अम्मा ऐं लजपाल नबी जी लज कुंवार घर ध्यानी आ अम्मा साईं फरमाए थी जरात मुझे महबूब जी विलादत थी आ उन रात मक्के में एक यहूदी जो वडो आलिम रहल हुयो उन सुबह जो उन आलिम सपनी कुरैशन के घुराए चयो ए कुरैशो अज आवाज घर में एक बार जाओ जेको हिन उम्मत जो नबी थींदो कुरैशन जो बराबर जी निशानी बुधा जे उन जी निशानी इहा है उन जे बिन पुठन जे विच में मोहरे नबूवत लगल आ कुरैश जांच कंदे कंदे हजरत अम्मा आमिना जे घर में अचन था दिसन था त बेशक चोडी जे चंद्र खां बि वधीक हसीन वरी बि चओ सुभान अल्लाह कुरैशन जी जरमल नजर पई न महबूब जे मुखड़े ते कुरैशन ख़बरी छा चयो सुभान अल्लाह चओ त ॿुधाए हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में सही गुलाब नाहे महबूब के गुल जी तस्वीर छो जो छाजले जो गुल के पटी रखो सुकी दो खुशबू मोकलाए वेंदी पर ये गुलन में सही गुलाब नाहे ओ जाने जाना ओ शान शान जगन में तो जो सही जवाब नाहे मिठा तुम्हारी मली हो आई सखा में सिजरा सजी हो आई जंहिं महबूब खां घुरी ॾिठो आहे उनखे महबूब अता कयो आहे इते हिकिड़ो मूंखे पंहिंजो यादि अची वञे थो मुंहिंजा मुर्शिद करीम हर भेरे बयान कंदा आहिनि बल्कि सफ़र मुज़फ़्फ़र में जेके बि मुंहिंजे मुर्शिद करीम जा जलसा थिया आहिनि उन्हनि में साईं जन हिकिड़ो किताब लिखियो आहे फज़ाइल दुरूद व सलाम साईं जन दुरूद जे मौज़ू ते तकरीर कंदे हिकिड़ो वाक़ियो बयान फरमाइनि था त बगदाद जे शहर में हिकु माण्हू ते 4000 दीनार कर्ज़ थी वियो घर में ख़र्च करण जे लाइ कुझु न हुयो नंढड़ा मासूम बचड़ा हुया घर वारी हुई कर्ज़दार रोज़ानो ईंदो वेंदो उनखे ख़ाली मोटाए छॾींदो हुयो हिकिड़े ॾिहाड़े उन कर्ज़दार खे कोर्ट में घुरायो केस कराए जज जे साम्हूं बीठो आहे जज चवण लॻो आहे त हिन जा 4000 दीनार तो वटि आहिनि चेसाईं हा आहिनि जेको ॾींहुं छो नथो चेसाईं मूं वटि हींअर मौजूद न आहिनि जज चयो मां फ़ैसिलो इहो थो कयां जेकर सुभाणे के सिज में हिनखे 4000 दीनार वापसि न ॾिनई त तोखे फाही ते चढ़ाए छॾींदुसि तुंहिंजी घरवारी रमज़ान पढ़जी वेंदी तुंहिंजा बच्चा यतीम पढ़जी वेंदा कोर्ट खां निकितो आहे मुंहं ते मायूसी आहे अखियुनि मां लुड़क चाढ़ी आहिनि घर में आयो आहे घरवारी खे चई ओ मुंहिंजी घरवारी बचड़ा किथे आहिनि बचड़नि खे घुराए त मूंखे ॾिसी वठनि घरवारी चयो छा ॻाल्हि आहे जंहिंजा पैसा हुया मूंडा उन मूं ते केस करायो जज इहो फ़ैसिलो कयो आहे सुभाणे के सिज में जेकर हिनखे पंहिंजो कर्ज़ न ॾिनई त सुभाणे तोखे सज़ाए मौत ईंदी घरवारी जे अखियुनि मां लुड़क जारी थी विया चवण लॻी ओ मुंहिंजा घरवारा असां निभर न आहियूं जो असांखे फाही असांजो धनी मदीने वारो साईं वेठो आहे
मगरिब जी नमाज पढ़ाओ, इशा जी नमाज पढ़ाओ, दुरूद पढ़ शुरू कयाओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। दुरूद पढ़ते पढ़ते रात जो कोयो पहर गुजरवा ये रोयन बथा मदीने वाले साईं के सब फरकन त मदीने जावी सुन असा जा सदरा आलम जा अमीर असी तुझे आसरे मदीने जा शान सुन असा जा सदरा तोड़े तोरी दीवार असी तुझे आसरे मदीने जा घोट सुन असा जा सदरा गज मोहम्मद मोट असी तुझे आसरे। ये सगड़ा गंदे गंदे रोते रोते इन्हनि खे निंड अची वई आ। उन घर वारी जे मुड़स खे ख्वाब में मुझे सोने सरदार जी ज़ियारत नसीब थई। साईं मेरी तरफ फरमाया ओ मुझा उम्मती और याद तोखे सीने सा लाया हे जे तो तमा पाण जे विसा तो वरी सरकार दे विसा तो मुखे मुझा गुनाह याद था अचन सरकार एडो शान वारो अजमत वारो मां सरकार जे कीअं वेझो वञा मां रोआ ख्वाब में पियो ऐं चवां पियो त मैनू को जी वेख न छॾवे तुसा भली यादे हथ नचवे सानू को जी वेख न छॾवे असा छड़ना तेरा करना तेरे दरवाजे पे मरना तेरे दरवाजे पे मरना आए तेरे सानू रोजे आए सादा तू यू वकील ते जजवे तू संभली यादे हथ लचवे सानू को जीवे खना छड़वे ए जेदो मारोआ तो सरकार चवंदा फरमाया था उम्मती केड़ो गम थई ए अर्ज तो करे या रसूल अल्लाह जे ख्वाब में मेहरबानी कई थव तहाने सदड़ा आऊं ब तमा जानींदा आयो मुते करम कयो साईं फरमाया था बगदाद जे बादशाह के वनी चो रोजानो तू 400 तस्बीह दुरूद जो पढ़ी सुमंदो हुए मगर कल तू सफर पे गए 400 जे बजाय तो 200 भेरा दुरूद पढ़ियो तोखे निंड अची वई बस इहो ख्वाब में वनी बुधाईस ए विवा बादशाह वने वजीरन मुशीरन सा घोड़े ते सवार थी बाहर के कम चले निकतो इन जा कपड़ा फाटल हुया बादशाह जे आडो वनी बीठो बादशाह सलामत न्यापो तोड़े खणी आयो आया बादशाह जे त के जो न्यापो वा जे न्यापो अथई त आमना जे लाल जो हसनैन जे नाने जो न्यापो अथई बादशाह जे इहो न्यापो इते घसते न बुधबो हलत तोखे महल में वठी हला उते इहो मूंखे ॿुधाए जे तख्त ते पाण वेंदो हुयो उन तख्त ते उन माण्हू खे बिहारी पाण अदब जा गोॾा भञी हेठि वेठो आहे ऐं हाणे चवे थो त मूंखे महबूब जो उहो न्यापो ॿुधाए ए ॿुधाइण लॻो आहे हिन बादशाह जे अखियुनि मां लुड़क वही आया रोंदे रोंदे उन सारो ख्वाब ॿुधायो बादशाह रोंदे रोंदे वरी ॿियो भेरो चयो त वरी मूंखे ॿुधा वरी हिन ॿुधायो वरी चयाई त वरी मूंखे ॿुधा तव्हांजो 10 भेरा ॿुधायई
बादशाह के चवण लगो बादशाह सलामत मुझे फाही जो टाइम थी वियो आ मेहरबानी करनी तई ते करन त मुखे जवाब ले बादशाह चयो त जरा पंजे यार गालियूं बुधंदो आया त मुखे एड़ो सुकून इंदो आ एड़ो मुखे बादशाही में भी सुकून सुभान अल्लाह बड़ी जो सुभान अल्लाह इमाम शाफई मानू ता चवन बस इल्म पढ़ियो सी त गंज थी वियो मुजादा इल्म का इनकार नाहे बराबर इल्म हक आ पर इल्म बो फलो आ जो मुर्शिद कामिल हुजे जेको महबूब मुस्तफा सा मिलाए छड़े सुभान अल्लाह सुभान अल्लाह हक मदीना हजरत हसन हसीबुर रहमान साईं गुलाम सरवर जा मुर्शिद करीम मां के टाइम में एकड़ी क्लिप बुधी पान टीवी ते खिताब करे रहा होया पान फरमायो त आलिम रुगो नबी जो शान बुधाईंदा पान उर्दू में कयो पर मां तमाके सिंधी में तो बुधाया साईं फरमायो त आलिम मौलवी मुफ्ती रुगो नबी जो शान बुधाईंदा पर असा ईदगाह शरीफ वारा नबी जे शान सा गड नबी सा मिलाईंदा उनके आयो कामिल मुर्शिद इमाम शाफई मुहद्दिस त पाण हुयो मुफस्सिर त पाण हुयो पर उन जो मुर्शिद हुयो जेको बकरियूं चारींदो हुयो जंगल में वनी इमाम शाफई ऐं पंहिंजे मुर्शिद के अर्ज कंदो साईं यार जो गालियूं त करे ॿुधा यार जो गालियूं त करे ॿुधायो त वो मुर्शिद चवंदो हुयो त यार जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे ॿुधाया इमाम शाफई अर्ज़ कंदो कोई यार दी गल वे सुना सानो कोई यार दी गल वे सुना सानो ना इल्मा वे फसा सानो हजरत बीबी राबिया असरिया अल्लाह जी कामिल वलिया है के मस्जिद का गुजर एकड़ो मौलवी साहब तकरीर पे करे मानवा के जमायत के जन्नत जा दिलासा पे जे जहन्नम जा दड़का पे जे हजरत बीबी राबिया उनके हतल करे चयो ओ मौलवी साहब वाइस बंद कर तकरीर बंद कर ये जन्नत जा दिलासा वनी दिल के दे जहन्नम जा दड़का वनी बिन के दे असा के बुधा तैयार के कियर जाए बोआ उन मौलवी साहब का दाग निकती त अम्मा असा त मौलवी आयो इल्म पढ़ंदा आयो पढ़ाईंदा आयो अवाई मेहरबानी कयो त यार के किए राजी कजे अम्मा साईं बीबी राबिया चवण लगी त ओ मौलवी महबूब के ये पुकार जी माथी सरड़ा कया अवा जा आशिक हजार आहिन असा जी यारी कबूल पेशल महबूब जो शान आला मथिया असा महबूब जे यारी जे लायक नायूं मगर महबूब असा जी गुलामी कबूल कर या रसूल अल्लाह अवा जा आशिक हजार आहिन असा जी यारी कबूल पेशल असल का आया आवाजी बानी ही बंदी बेकारी कबूल पेशल उदास अखड़न सिवा तो सोहना अन्या बेके दे पिठो नाए अची कराए दीदार मदनी अची कराए दीदार दिल पर ही दिल बेचारी कबूल मुवाक्यो पे बयान कयो बादशाह चवण लगो हाने जेतरा फेरा मुखे महबूब जो तो पैगाम ॾिनो आ हर फेरे जा 4000 पर
बल्कि 10,000 दीनार वनी खण दीनार खणी सुबह जो कोर्ट में आयो जज करे चई त मां मुझो फांसी जो ऑर्डर रद्द कयो वने ऐं मां कर्ज ॾियण आयो आहियां जज परेशान थियो बेखबर रात पे चई त मूं वटि हिकड़ी रात में तो वटि 4,000 दीनार किथां आया जज के सॼो ख्वाब रिपीट करे ॿुधायई जज चयो त तूं कर्ज न भर इहो पैसा इहे दीनार तूं पाण वटि रख तुंहिंजो कर्ज मां थो भरियां वरी चओ सुभान अल्लाह ओ कर्ज वठण वारो बि साम्हूं बीठो हुयो उहो चवण लॻो जज साहब जेकर हिन ते एतिरी महिरबानी थी आहे मूंखे इहो कर्ज ई न खपे बस ही आशिक़ जो मुंहिंजे दुआ घुरे त असांखे बि इहो दीदार नसीब ओ मिठा ओ प्री प्यारा मीलाद मल्हाइण सुन्नत आशिक़ मीलाद मल्हाईंदा आहिनि मां पंहिंजी ॻाल्हि खे ओ उते थो रिपीट कयां कुरैश महबूब खे खणण आया अम्मा आमिना जे घर में महबूब खे खणी जर्मन यहूदी वटि आया यहूदी जी नज़र रुखे मुस्तफ़ा ते पई आहे यहूदी कपिड़ो हटायो जॾहिं मोहरे नबूवत ॾिठाई फौक़ अल यहूदी जो मग़शियन अलैहि यहूदी कशती किरी पियो चयाई त अॼु बनी इसराइल मां नबूवत निकिरी वई इब्लीस जो साथी रोइण लॻो मालूम थियो त मीलाद जी ख़ुशी मोमिननि जे लाइ आहे इब्लीस ऐं उन जी जमायत वारनि जे लाइ नाहे वरी छा चवंदा बाबा क़ुरान में आहे त मीलाद मल्हाए छो न आहे आशिक़नि खां पुछंदा त आशिक़ूं तो जरी क़ुरान में पर आशिक़नि जा सीना चीरी त उते बि लिखियलु हूंदो मीलादी अल्लाह ताला कुरान में फरमाए कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन महबूब तू फरमाए त अल्लाह जो फज़ल मिले उन जे पारां रहमत मिलण ते भली ख़ुशियूं मल्हाइनि इहो उन खां भलो आहे जेको गॾु करे रखनि था हिन आयत में रब फरमायो ऐं महबूब तू पंहिंजी उम्मत खे फरमाए अवां खे अल्लाह जो फज़ल मिले अवां खे अल्लाह जे तरफ़ां रहमत मिले ख़ुशियूं मल्हायो जश्न कयो शादमाना मल्हायो इहो उन खां भलो आहे जेको ॿिया जमा करे रखनि था पैसा जेके जमा करे रखो था न उहे कुझु कढो मीलाद जे महीने में ख़याल कयो ॾिसो त पोइ मीलाद जी बरकत छा आहे हिकिड़ा वरी कंजूस पाई कंदा कीअं ख़र्च कयूं हमरा मरे पियो को आयसि कंजूस हुयो आयसि हमरा के भला हाणे त कुझु अलाह जे नाले ते ॾे मरी थो आखे ॾेंदा त पिया आखे क्या पिया ॾे आखे सिर पिया ॾेंदा माना सिर वञे 100 न वञे शायदि रोड कीअं सिर वञे 100 न वञे अहिड़ो हुयो पर हे आशिक़ चवंदा आहिनि त हीअ जानत हिकिड़ी आहे या रसूल अल्लाह जे करोड़ हुजनि जानियो है हे बाकी मुंहिंजे चाल में चिरंग जी दब जले न सही तरह बंदि थी वई आहे पर आशिक़ चवंदा हीअ जानत हिकिड़ी आहे जे करोड़ हुजनि जानियो मुंहिंजा साईं तोता सभ लखवार कया सदके ओ सुर साव सजण तोता सदबार कया सदके सब माल बनियो मिलियो जत घर बार कया सदके ही कुरानी फैसलो अल्लाह जो फटे में बटो फज़ल मदीने वालो साईं अल्लाह जी बटे में बड़ी रहमत बल्कि जहान जे रहमत मुझे महबूब जी ज़ात आहे छो त रब फरमाए
असां के मोकिलियो कर जहान जे रहमत बनाए। सुभान अल्लाह। मां पंहिंजी तकरीर जे आखिरी घड़ियुनि में आया ओ मिठा ओ प्री प्यारा रिवायतन में अचे थो जॾहिं महबूब जी विलादत थी अबू लहब जी बानी हुई थोड़ंदी आई अबू लहब जे अॻे मुबारक ॾिनाई ओ अबू लहब तोखे मुबारक जो तुंहिंजे भाउ जे घर में पुट ॼाओ अबू लहब भाइटे जी खुशीअ में आंगुर जे इशारे सां उन बानी के आजाद करे छॾियो। हाणे सही रिवायत में साबित आहे हर सूमर वारी रात अबू लहब जी उन आंगुर मां नूर निकिरंदो आहे जंहिंजे सबब उन जे अज़ाब में हलकाई थी वेंदी आहे। सुभान अल्लाह। सोचण जो मक़ाम आहे ओ प्री प्यारा ओ ट्रांसलेटिव मुल्ला तोखे बि मुंहिंजो ई ऐलान आहे। सोचण जो मक़ाम आहे अबू लहब कट्टर काफ़िर आहे काफ़िर बि उहो जंहिंजी मुज़म्मत में क़ुरान जी मुकम्मिल सूरत नाज़िल थिया पर हर सूमर वारे ॾींहुं हुन जे अज़ाब में हलकाई कई वञे थी हिन करे जो उन महबूब जे ॼमण जी खुशी मल्हाई काफ़िर खे सिले मिली थो सघे अगर को आशिक को मुस्लमान मोमिन मुंहिंजे महबूब जो मिलाद मल्हाए उनखे कीअं न फ़ाइदो पहुचंदो। छा चवंदा मिलाद मल्हाईंदा आहिनि पर नबी ॾिसंदो न आहे नबी ईंदो न आहे। हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी लिखियो आहे त संदन वालिद गिरामी हज़रत अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैह हर साल वॾे एतमाम सां मिलाद मल्हाईंदो हुयो शहर वारनि खे घुराए लंगर खाराईंदो हुयो जश्न मल्हाईंदो हुयो। हिकु साल मिसकीनी थी वई घर में कुछ मौजूद न हुयो जो पाण मिलाद मल्हाइण पोइ भुगड़ा वठी महबूब जे मिलाद जी खुशीअ में तक़सीम कया पर सॼो ॾींहुं सॼी राति सुता पर सोचनि पिया त हर साल वॾो मिलाद मल्हाईंदो हुयसि हिन साल ग़रीबाणो मिलाद क़बूल पियो हलनि ख्वाब में उन राति मुंहिंजे सुहिणे हबीब जी ज़ियारत थियसि हबीब फरमाइनि था अब्दुर रहीम घबराए न परेशान न थी हेॾे निहार तुंहिंजी भुगड़न वारी गंढ असां वटि पहुती असां क़बूल कई आहे। उभरी प्यारा असांखे घुर्जे त मिलाद मल्हायूं जश्न कयूं शादमाना मल्हायूं जेका आयत करीमा मूं अवां जे यादो तिलावत कई हुई इब्तिदाई उन में रब फरमाए त ए इंसानो मूं रब अवां ॾांहुं पंहिंजो दलील मोकिलियो आहे पोइ रब उहो दलील मदीने वारो साईं आहे पोइ रब फरमायो व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐं असां अवां ॾांहुं चिट्टो नूर नाज़िल कयो उन नूर मंझां मुराद अल्लाह जो क़ुरान आहे। रब जो ॻाल्हायो छा आहे क़ुरान आहे महबूब आया पाण सां गॾु अल्लाह वटां तोहफ़े तौर अल्लाह जो किताब क़ुरान मजीद खणी आया। क़ुरान नूरे मुबीन आहे क़ुरान हिदायत आहे क़ुरान शिफ़ा आहे। रब फरमायो या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर व हुदन व रहमतुन लिल मुमिनीन। ए इंसानो अवां जे पालनहार वटां नसीहत आई आहे ऐं जेके दिलनि में बीमारियूं आहिनि उन्हनि जे वास्ते शिफ़ा आहे ऐं मोमिननि जे लाइ हिदायत ऐं रहमत आहे। ओ प्री प्यारा मीलाद मुस्तफ़ा जी कमेटी जो पैगाम इहो आहे त हर आशिक नेक सालिह थिए नेक थिए त इहो असांजो ख़र्च सजायो थी वेंदो। ओ प्री प्यारा पाण बि क़ुरान पढ़ो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो इन मस्जिद में को हाफ़िज़ साहब हूंदो को कारी साहब रखियल हूंदो पाण बि क़ुरान पढ़ो पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पढ़ायो। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु हबीबन करीमन जी ख़िदमत में आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे नसीहत फरमायो। साईं करीमन फरमायो त वञी अल्लाह खां डिॼ हर कम जो इहो मुंड आहे। वरी अर्ज़ कई या रसूल अल्लाह अञा वधीक नसीहत कयो। पाण करीमन फरमायो त तूं क़ुरान जी तिलावत कर
इया तोले ज़मीन में नूर आहे, आसमान में ज़ख़ीरो आहे। कुरान निधोरन के सदोरो बनाईंदो आहे, निभागन के सभागो बनाईंदो आहे, मुनाफिकन के मोमिन बनाईंदो आहे, जहन्नमिन के जन्नती बनाईंदो आहे, ऊंदाहिन मां कभी रोशनी न आणींदो आहे। ओ मिठा कुरान का मुंह न मोड़, कुरान का जे मुंह मोड़ींदे बस सारी उम्र पयो लोड़ींदे। कुरान खुदा जो कलाम आहे, मिलियो उम्मत के इनाम आहे, उन खां जे नातो टोड़ींदे बस सारी उम्र पियो लोड़ींदे। हाँ पर पाण बचन पंहिंजन के पढ़ा, इहो अर्ज़ करे तो मुंहिंजो मुर्शिद साईं हज़रत करमुल्ला, जे कौल खुदा ई न पारींदे बस सारी उम्र पियो लोड़ींदे। हाँ इन्हनि ॻाल्हियुनि ॿुधण खां पोइ अॼु हिकु वाइदो कयूं, अचो अज़म कयूं, अहद कयूं त इंशाअल्लाह अॼु खां पोइ सरकार जो मीलाद धाम धूम सां मल्हाईंदासीं। चओ इंशाअल्लाह, पोयां पोयां इंशाअल्लाह मल्हाईंदो, चओ इंशाअल्लाह। हाँ ॿियो वाइदो कयूं त पंहिंजो माल जेको हूंदो सरकार जे मीलाद में ख़र्च कंदासीं, जेतिरी अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे। ऐं अॼु खां पोइ इहो बि अहद कयूं, जेके क़ुरान पढ़ियल न आहियूं उहे अॼु खां पोइ पढ़ंदासीं इंशाअल्लाह। जेके पढ़ियल आहियूं पर घरनि में क़ुरान पियो आहे, ॿाराणियुनि में त ईअं आहे, सत सत पोतियूं कपिड़ा चाढ़े रखे छॾींदा आहिनि, केरु खोलण वारो क़ुरान खे न आहे। हो मिठा हे क़ुरान कंहिंजी बकरी गुम थी वेंदी आहे त उनजे ॻोल्हण जे लाइ क़ुरान खे घुमायो था घटियुनि में। क़ुरान कसम खणण जे लाइ न आयो आहे, क़ुरान फ़ैसिले में रखण जे लाइ न आयो आहे, क़ुरान पढ़ण जे लाइ आयो आहे। क़ुरान पढ़ो, नमाज़ पढ़ो, पढ़ंदो इंशाअल्लाह, पढ़ंदो ईद वारी या जनाज़े वारी? हिकिड़ा अठड़िया ॿिया 360, हिकिड़ा अठड़िया ॿिया 360। आखे साईं नमाज़ पढ़ा पर कपिड़े ई सही कई। एक साईं अली मुर्तज़ा साईं जन इते शालन मट प्रोग्राम हुयो गांधी रोड ते, उते साईं अली मुर्तज़ा साईं ही ॻाल्हि बयान कई त हज़रत साईं मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह शाल सदाई मज़ार ते रहमत वसाए चओ आमीन। भिक्षा जे मेले ते विया, उते मलाखड़े में पाण असर खां वठी यको मलाखड़ो ॾिठो मगरिब ताईं। पोइ जॾहिं मगरिब जूं आज़ानूं आयूं त मल ख़तम थई ऐं पाण ऐलान कयऊं त हे मुस्लमानो, अल्लाह जो सॾु थियो आहे, सभई हिन पिण ते निमाज़ था पढ़ूं। पोइ कन चयो त साईं पढ़ूं था, कन चयो त वुज़ू करे अचूं था, उहे त मोटे ई कोन। कन चयो त साईं कपिड़ा मेरा वुज़ू न आहे त अल्लाह जे वलीअ जी ज़बान मां जेके लफ़्ज़ निकिरंदा आहिनि उहे आम न हूंदा आहिनि। लिसानुल फुक़राए सैफुर रहमान, फ़क़ीरनि जी ज़बान रहमान जी तलवार हूंदी आहे। सुभान अल्लाह। बुज़ुर्ग फरमायो ते मलाखड़े वारो असां जो मलाखड़ो ॾिठो, हाणे जंहिंजी नियत साफ़ आहे उनजो उज़ुर माफ़ आहे। नचे सुभान अल्लाह। जंहिंजी नियत साफ़ आहे उनखे उज़ुर माफ़ आहे। सिखो लॻायो, नमाज़ पढ़ायो, रब्बे काबा जो कसम साईं अली मुर्तज़ा फरमायो त जेके बि मलाखड़े में माण्हू मौजूद हुया, सवन जी तादाद में न हुया, हज़ारनि जी तादाद में हुया, सभई सिखो लॻायो, अल्लाह जे वली जे पोयां नमाज़ पढ़ायो। उहे नमाज़ पढ़ण वारा चवनि पिया त असां अॻ में बि जुमे जी नमाज़ पढ़ंदा हुआसीं, पर जेका नमाज़ वली कामिल जे पोयां पढ़ी आहे इन खां वधीक मज़ो ॿियो कॾहिं न ॾिठो आहे। इबादत में ज़ौक़ शौक़ लुत्फ़ सुरूर तॾहिं मिलंदो आहे जॾहिं मन मुस्तफ़ा जी मोहब्बत सां भरपूर हुजे। नमाज़ रोज़ो पिण चङो कम, पर अञा ॿियो फ़हम जंहिंसां पसर थे पिरीअ जो। मन में मुस्तफ़ा जी मोहब्बत पैदा कयो।
दुनिया में भी बेड़ा पार, आखिरत में बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह ताला हिननि दोस्तनि जी महफ़िल खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। तव्हां ऐं असांजो अचणु ॿुधणु ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल मंज़ूर फरमाए। जेके ॻाल्हियूं ॿुधियूंसीं इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। मुस्तफा जाने रहमत तेरा ओ सलाम शमे बज़ में हिदायत तेरा खो सलाम जिस हानी बड़ी चमकाते बाका चाँद जिस चमकाते बाका चाँद उस दिल अफरोज़े तेरा खो सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा खो सलाम अस्सलाम के मकी अस्सलामे या रहमत लिल आलमीन या इलाही वास्ता आले अल्लाहुम्मा